याद रखो शियो हुजे, याद रखो वहाबी हुजे, उन जे पुठियो कतई नमाज जायज काने। असांजा सुन्नी घणो करे शियन जे पुठियो कोन पढ़ंदा आहिनि, पर हिकिड़ो थाबो अथनि। ॿुधायांव? चओ त ॿुधायांव। कुछ सुधरो, कुछ सुधरो। ॾाढा सुधरिया हो। जुमो भी कोन पढ़ंदा हो शियन जे पुठियों, ईद भी कोन पढ़ंदा हो, पंज वक्ती भी कोन पढ़ंदा हो, पर मरी पियो को पाड़े में शियो, कुल्हा भी ॾींदोसि, गॾिया भी वेंदोसि, पोइ शियो हथ छोड़ी बीठो, अता भी पुठियों पाना अदा छा कयो मिड़ई पाड़े जी ॻाल्हि कंदा हुया न, दिल सां लॻे वधी या न वा, इहो मिड़ई कमु कंदा हो। ख़ुदा जो कसम याद रखो, याद रखो, शियो मरी वियो जहिड़ो भील मरी वियो। उनजे पुठियां ना है जनाज़ो पढ़नो, कतई तरह सां न जनाज़ो पढ़बो, न दुआ घुरबी, न हुनजे जनाज़े में शरीक थियणो आहे। जहिड़ो बेअदब नबीअ जो सहाबीअ जो सहाबनि जो शियो आहे, तहिड़ो वहाबी आहे। ॿिन्ही में को फ़र्क़ु कोन्हे, हिकिड़ो वॾो भाउ आहे त ॿियो नंढो भाउ आहे। शियनि जे किताब लिखियो आहे, मां तव्हांखे ॿुधायां, किताब तव्हांखे ॾेखारियां त जेकॾहिं सुन्नी मरी पवे ऐं अव्हांखे हुनजे जनाज़े में वञणो पए, वञो त न, पर जेकॾहिं मिड़ई पाड़े जे करे कंहिं सुन्नीअ जे जनाज़े में वञो त पोइ शियो अवां सुन्नीअ जे जनाज़े में बीहजो, पर दुआ हीअ घुरजो। कहिड़ी? या अल्लाह हिन खे दोज़ख मोकिल, या अल्लाह हिन जी क़ब्र में कंडा विझ, या अल्लाह हिन जे क़ब्र में विछू नाग बलाऊं विझीस, ऐं मोला असफल साफलीन में मोकिलीस, जहन्नम जी बाह में जलाए ख़्वार ज़लील करीस, रुसवाहे ज़लीला। हाणे सच ॿुधाए त कि तुंहिंजे जनाज़े में हूंदो ऐं तुंहिंजे मथां या दुआ घुरंदो, तोखे पंहिंजे पीउ लाइ दुआ क़बूल आहे? ॻाल्हाए, ॾाढे ॻाल्हायो। ख़बरदार, न शीए जे पुठियां नमाज़ पढ़, न शीए के जनाज़े में शरीक कर। ऐलान कदो कर सुन्नीअ जो जनाज़ो आहे, शिया निकिरी वञो ॿाहिरि, असांजे जनाज़े में न अचो, तव्हांजे ज़रूरत ई कान्हे का। पाड़े ओड़े जे लिहाज़ सां अचो त भली रज़ा अला जी कजो, लेकिन असांजो मज़हबी रस्म रवाज आहे, नमाज़ जनाज़े जी में न शियो बीहे न वहाबी बीहे। याद रखो, हो तव्हांजे मैयत खे बद दुआ ॾींदो, पिटींदो। मुंहिंजो कम आहे मसइलो ॿुधाइण, पोइ तुंहिंजी मर्ज़ी, वणई त अमल कर, वणई त न कर, वणई त पीउ पंहिंजे खे ॾाॾे खे खॾ खां वठी टग खां वठी खॾ में उमाणजा, मुंहिंजो वास्तो कोन्हे। लेकिन हक़ जो कलमो चवाए थो, कतई तौर कंहिं सुन्नी मुस्लमान जे जनाज़े में शियो न अचे। शियो मरे त हुन जे जनाज़े में तूं शरीक न थिजा। थींदे बाबा? ॾाढे ॻाल्हायो। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह। जॾहिं सूरत में असांजे दीन जा ॿई दुश्मन हन, हिकिड़ा महबूब करीम जे सहाबनि जा दुश्मन, हिकिड़ा नबी करीम जे इज़्ज़त ऐं नामूस जा दुश्मन। मां त चवंदो आहियां, हिकिड़ो नंढो भाउ आहे त ॿियो वॾो भाउ आहे। रंग जो फ़र्क़ु आहे, ॿई हिकु जहिड़ा, हिकिड़ा कारा त ॿिया भॻा, को फ़र्क़ु कोन्हे को। ॿई मुंहिंजे महबूब पाक जे दीन जा दुश्मन हन, हो बि सहाबा जा दुश्मन हन। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जो दुश्मन मुंहिंजा प्यारा दोस्त इस्लाम खां ख़ारिज आहे। महबूब जो क़ुरान चवे, अल्लाह जो पाक कलाम चवे त महबूब जूं घर वारियूं मोमिननि जूं माउरूं। छा आहे तव्हांजो अक़ीदो? अम्मा आशा मोमिननि जी माउ, चओ अम्मा आशा मोमिननि जी, अम्मा हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा मोमिननि जी। ॿई महबूब करीम जूं घर वारियूं हन। हज़रत हफ्सा हज़रत अमीर उमर जी धीउ आहे, रसूलुल्लाह जी कुंवार आहे। हज़रत आशा अबू बकर सिद्दीक़ जी धीउ आहे, मुहम्मद करीम जी कुंवार आहे। ॿई नबी पाक जूं घर वारियूं हन। क़ुरान ॿिन्ही खे मोमिननि जी माउ सॼो आहे। ऐं शिया ॿिन्ही महबूब जे घर वारनि खे गारियूं ॾींदा आहिनि। पंहिंजे ईमान खां पुछ, तुंहिंजी सॻी माउ खे जेको गार ॾे, तंहिंसां गॾु चांहि पीअंदे? जेको पंहिंजे माउ जे गिला करण वारे सां गॾिजी चांहि पीए, सो बेग़ैरत। उनखे छा चवंदे अबा? ॾाढे त चओ, ॾाढे चओ। जेको माउ जे दुश्मन सां, माउ खे ॻाल्हाइण वारे सां चांहि गॾु पीए, भाकुर विझे, हुन सां सोहबत करे, हुन सां नमाज़ूं गॾु पढ़े, हुन सां मज़हबी रस्मो रवाज में गॾु हुजे, मां तो चवां इहो वॾो बेग़ैरत आहे, जेको माउ जी जंहिंखे गैरत कान्हे का। ख़ुदा जो कसम आहे, मां तो चवां दुनिया जूं माइरूं उन्हनि माउरुनि तां कुर्बान जेके क़ुरान माउरूं ठाहे ॾिनियूं असांखे। अन्नबियो
औला बिल मुमिनीना मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। अल्लाह ताला पंहिंजे पाक कुरान में फरमायो त नबीअ जी ज़ात बाबरकात तव्हांखे साह खां बि वधीक वेझो आहे ऐं नबीअ जूं घर वारियूं तव्हां मोमिननि जूं माइरूं आहिनि। नबीअ जूं घर वारियूं मोमिननि जूं कतई तौर सां मता करे हा ग़लती कंदो हुजे न हुनजे पुठियां नमाज़ पढ़जां, जनाज़े में बि न वञजां, ईद में बि न वञजां, 5 वक़्त बि न पढ़जां। वहाबी मरे त हुनजे जनाज़े में न वञजां, शियो मरे त हुनजे जनाज़े में न वञजां। मुंहिंजा दोस्त मां तोखे शुरू में ॿुधायो आहे त दीन सौ सिधो आहे असांजो। इस्लाम असांखे ॿुधाए थो त बद मज़हब खां बाइकाट कयो, बद मज़हब खां परे हुजो। मुंहिंजा दोस्त चमचा न थियो, चमचा चमचो सम्झो था, बोड़ में भी सागो, मिर्चुन में भी सागो, तो हलवे में भी सागो, हर भाती चमचो जाते हणता थे पूरो। 1.5 की काती न थियो, हिलाल में भी वहे, हराम में भी वहे। अफसोस आ तुझे मुसलमानी ते, तुझे लेखे तो दुनियादारी में बस जायज़ आ तो दीन में भी जायज़ आ। याद रख जा, दीन में कतई जायज़ कोने। हजरत अबू बकर के पुट तो चे, अबा फलानी जंग में मां मुसलमान कोन हुउसि, तू मुसलमान हुए, मां पोइ मुसलमान थियो। हाँ पर लड़ंदे 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 मां अबू जेल जे पासे पे लड़ुसि, इहे तलवार जी वार में मुंहिंजे आॾो तूं अची वे, अहिड़ो अची वे सज में जो हणा या धक त मरी पवे हा। पर हया थियो त अबो आ छॾे ॾिनो मां। हज़रत अबू बकर सिद्दीक़ तो जे ख़ुदा जो कसम आ तो छॾियो हूंदो, मां मञा थो, पर मूंखे रब करीम जो कसम आहे जेकॾहिं मुंहिंजे वार में अचे हा नबीअ जे मुखालिफ़ लड़ी रहे हे, मां कतई कोन छॾाए हा, मां टुकड़ा करे छॾाए हा। छाजे करे जो हिकु न रुसे हो तो घोरी बाझ ॿियनि जी, लोक रुसे त रुसी वञे, जहान रुसे त रुसी वञे, हिकिड़ो मुहम्मद करीम राज़ी हुजे, अल्लाह जे हबीब जी ज़ात राज़ी आहे त ॿई जहान मोचारा। अबू बकर सिद्दीक़ पुट खे कोहण लाइ तयार। ओ चाचा चमचा तू यारी छॾण जे लाइ तयार कोन आ। मां दुआ कंदो साईं ख़ुदा करे शल शीयन वहाबिन जी यारी छॾे, चओ आमीन। आमीन त चओ, छो वात मुंडजी वियो थी, आमीन चओ। ख़ुदा शल बद मज़हब जे सोबत खां बचावई। जहिड़ो न सहाबनि जो दुश्मन टिन भागो आहे, अहिड़ो नबीअ जो दुश्मन, ॿई हिकु जहिड़ा आहिनि, को फ़र्क़ु न आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त पंहिंजे ईमान खे बचाए, पंहिंजे मज़हब खे मज़बूत रखिजा। बद मज़हब केर बि हुजे, कादियानी हुजे, शियो हुजे, राफ़िज़ी हुजे, वहाबी हुजे, अहले हदीस हुजे, गैर मुक़ल्लिद हुजे, चकरालवी हुजे, केर बि बेदीन आहे सवाइ अहले सुन्नत जमात जे, ॿिया सभु बातिल फ़िरका आहिनि। अल्लाह ताला शल तो असांखे सुन्नत जमात जे मथां इस्तिक़ामत नसीब फरमाए। मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन, 4 जमातुनि ते इनाम आहे। इन 4 जमातुनि वारो तरीक़ो सुन्नतल जमात वारो तरीक़ो, इहो ई तरीक़ो हो। 12 इमाम बि अहले सुन्नत जमात जा हा, इमाम हसन, इमाम हुसैन, इमाम हजरत अली, इमाम हसन, इमाम ज़ैनुल आबिदीन, इमाम मोहम्मद बाक़िर, इमाम जाफर सादिक, इमाम महदी अलैहिस्सलाम ताईं तमाम जा तमाम इमाम सुन्नी हा, अहले सुन्नत जमात जा हा, असांजा पेशवा हा। मुंहिंजा प्यारा दोस्त ख़ुदि हज़रत अली अहले सुन्नत जमात जो हो। हज़रत नबी करीम जे सहाबनि सां हुन सुलह रखियो। हज़रत अबू बकर जे पुठियां 2.5 साल नमाज़ूं पढ़ियईं, 10 साल हज़रत उमर जे पुठियां पढ़ियईं, 12 साल हज़रत अमीर उस्मान जे पुठियां नमाज़ पढ़ी, 25 साल 3 यारनि जे पुठियां नमाज़ूं पढ़ंदो रहियो। इन मां सबूत आहे सहाबनि सां सुलह में रहियो त हज़रत अलीअ जो तरीक़ो बि अहले सुन्नत जमात वारो तरीक़ो हो। अहले सुन्नत जो तरीक़ो सहाबन वारो तरीक़ो, सहाबन वारो तरीक़ो अहले सुन्नत वारो तरीक़ो। मुंहिंजा दोस्त मुनाफ़िकी छॾे ॾे, 100 सिधो थी मुसलमान थी ॾेखार, इंशाअल्लाह ताला जॾहिं 100 सिधो थी ॾे त तुंहिंजा मुंहिंजा बेड़ा ई पार।